अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ले सूबेदार बे किया चण थियो खैर त आहे? रे सांदल खान, तुंहिंजे ॻोठ मां ॿ लाश था निकिरनि ऐं असांखे इतला ई न आहे। न उन्हनि जो पोस्टमार्टम, न ई वरी उन्हनि जी FIR। 2 माण्हू क़तल थियल आहिनि। छा तव्हांजे लाइ कानून काई अहमियत नथो रखे जो तव्हां असांखे इतला कयो? कानून लाइ लख इज़तूं आहिनि सूबेदार, पर माण्हू ॻोठ लाइ ऐं पंहिंजी क़ौम लाइ विड़ी शहीद थिया आहिनि। शहीदनि जो कहिड़ो पोस्टमार्टम? वाह वॾेरा वाह। माण्हुनि खे शहादत जी लालच ॾेई ऐं माराई थो, पर इहो सोचियो अथी त मौलनि जे पोयनि सां छा असरु हूंदो? सूबेदार साहब, छा थियो आहे पोयनि खे? कमदार, तूं ई ॿुधाए, जिन जा मुड़ुस झेड़नि में मरनि था उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो आहे झेड़नि मां? साहब, जॾहिं झेड़े जो फ़ैसिलो थो थिए न, तॾहिं सिंध जा सरदार मौलनि जे पोयनि खे 15-15 लख एवज़ो था ॾियनि। जॾहिं न मौलनि जे मालिकनि खे पैसा था मिलनि न, पोइ माण्हुनि खां मोल ई विसरी था वञनि। इहा ग़लति ॻाल्हि आहे कमदार। जिन जा अज़ीज़ जुदा था थियनि उन्हनि लाइ लख त छा, पर किरोड़ बि काई अहमियत नथा रखनि। ख़बर अथई, जिन जा मुड़ुस झेड़नि में मरनि था उन्हनि जूं औरतूं मानीअ जे टुकर लाइ मोहताज रहनि थियूं। उन्हनि जा नंढड़ा मासूम ॿार खाॾे वञनि कमदार। जॾहिं यतीम ॿार ॿियनि ॿारनि खे पीउ माउ जे गोद में ॾिसनि था त कुफर जा कलमा था पढ़नि ऐं चवनि था, छा था चवनि सूबेदार साहब? या अल्लाह, असांजे अबे खे छो मारियो ऐं असांखे यतीम छो कई हुई? ऐं चवनि था, काश असांजो अबो ज़िंदा हुजे हा त असां बि अबे सां नाज़ कयूं हा, अबे खां पैसा वठूं हा ऐं अबे जे कुल्हनि ते वेही सफ़र करियूं हा ऐं उन्हनि मौलनि जूं घर वारियूं गूंगनि वांगुरु गुज़ारनि पियूं। को उन्हनि जे ॾुख में शरीक आहे ऐं ही भोतारा था चवनि त क़ौम लाइ विड़ी शहीद था थियनि ऐं इहे शहीद क़यामत जे ॾींहुं इन्हनि भोतारनि खे कीलाईंदा। भोतारा साईं, सूबेदार सच थो चए बाबा। उहे मोल न असांखे क़यामत में वठ कराईंदा ऐं गेलाईंदा। अड़े हाणे ठहियो मोल गेलाईंदा आहिनि छा? ईअं कोन थींदो। सूबेदार मिड़ई दड़को थो ॾे त जीअं असां सुधरी वञूं, पर न, असां कोन सुधरंदासीं। कमदार, सूबेदार चवे सोराना सच तो अबल मोल गेलाईंदा, पर उन्हनि खे जन जे नियत में खोट हूंदो। कमदार, मोचड़ो दारू आ। कानून जे मोचड़े सां चङा भला सुधरी आ। कोई भोतार सुधरे न सुधरे जॾहिं न कानून जा सचू लॻई, पर तूं ज़रूर सुधरी वेंदे। कमदार, जॾहिं सचू पादर लॻे त कानून जे अहमियत जी ख़बर पइजी वेंदे। असली मस्जिद जो पेशमाम थी वेंदे, वतन ते वाइज़ कंदो। असांजे तॾहिं ते अची असांजे कमदार जी बेइज़ती था कयो। ॾिठो आहे तव्हांजो कानून, थजो वरी वॾेरे दर ते विकण लाइ आयो। आंदल खान, ये लाश कढराए मां पोस्टमार्टम भी कराए सघां थो, पर वरी भी चवां थो सामल सां ठाव करे ऐं झेड़ो ख़त्म कराए, न त तोखे भी लाकअप करे छॾींदो सां। सूबेदार, तुंहिंजा सुभाणे ई पेर पटाया थो। न ई तूं हुते न ई किन कंदे। तो त आदिल खान जी सोच, सियासत ऐं सियाणप माण्हूअ खे तौलाब ॾेई डपु करे छॾींदी आहे। काका, इन मर्दे परांद न कई, पंहिंजे बट जो हथ ते हथ रखी ईअं वेही रहे। कंधार अलाए छो हिन दफ़े बाज़ी हाराए वेठो आहे। कहिड़ो पलांद कयां?
कंहिंखो पलांद कयां। अलाए केरु मुंहिंजे पुट खे मारे वियो। जे मां विढ़ां त कंहिंसां विढ़ां? ॿियनि सां छो विढ़े? सिधा सवा नवाब वारा तुंहिंजे पुट जा कातिल आहिनि। ॾिसे नथो कीअं पाहणी था घुमनि। नवाब वारा पाण परेशान आहिनि, उन्हनि जी पाण भेण गुम आहे। ये तो असांखे ॿुधाइनि था उन्हनि जी भेण गुम आहे। बाक़ी तुंहिंजे पुट खे मारे शहज़ादीअ खे विकिणी छॾियो सावल जे ॻोठ 5 लखे। एॾो इल्ज़ाम न हणो नवाब वारनि ते। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ बि कयो ऐं एॾा किरियल बि न आहिनि जो पंहिंजी भेण विकिणंदा। सो बि दुश्मन जे ॻोठ में। मां सम्झी वियसि त तव्हां मां गैरत छॾाए वई आहे। तव्हां बि इहो था चाहियो त पंहिंजे पुट जो फ़ैसिलो कराए हुन जा पैसा वठूं ऐं वञी ऐश कयूं। काका बूटी बूटी विकिणंदे छा पंहिंजे पुट जी? ज़बान संभाले ॻाल्हाए। इहे ताना न हणो। असां पंहिंजो मसलो पाण हल कंदासीं। मूंसां छो थो वड़े काका? ज़ोर ॾेखारणो अथई न त वञी अली मुराद जे पुटनि ते ॾेखार त ख़बर पइजी वञे। अली मुराद जे पुटनि खे बि ॾिसंदासीं। फ़िलहाल तूं हितां हलियो वञ। ईअं न थिए जो असां तले जा किना थी पऊं। मां बि इहो थो चाहियां कुर्ब त तूं नवाब ते बंदूक सिधी कर। बाक़ी नवाब जा फिफड़ मां थो कढी ॾेखारियां। नवाब सां गॾु हाणे तव्हांजा बि जनाज़ा कढणा पवंदा। सोचे छा थो हलण जी करे? असां त तव्हांजी मदद करणु पिया चाहियूं, पर तव्हां असांजी बेइज़्ती था कयो। इहो सुठो अमल न आहे। हलो हलो, ही बि पुट वांगुरु पाण माराईंदो, बाक़ी पलांद कोन कंदो। हेलो अंदर खाने कहिड़ा हाल थी? कीअं यादि कयो थी? ख़ुशि त आई न? सावल तूं लज जा लीका लताड़े छॾिया आहिनि। मां त तोखे मुड़ुसु माण्हू सम्झंदो हुउसि, पर तो वॾो कुतो कमु कयो आहे। तूं पंहिंजे दामन खे दाग़दार कयो आहे। हिन जो हिसाब तोखे ॾियणो पवंदो। अंदर खाने मां मुड़ुसु माण्हू हुयुसि ऐं मुड़ुसु माण्हू आहियां। कुतो कमु नाहे कयो जंहिंसां मुंहिंजे दामन खे दाग़ लॻे। जेकॾहिं तूं मुड़ुसु माण्हू हुजे हा त असां मर्दनि सां जहिड़ो करी हा। इहे असांजे नंगनि खे अॻुवां न करी हा। तो असांजे नंगनि में हथ विधा आहिनि। नंगनि में इंतज़ार कजा कारे तूफ़ान जो जेको तुंहिंजे इलाइक़े में ईंदो ऐं तुंहिंजे सॼे तर खे सारे दफ़ करे छॾींदो। अंदर खाने सोचे कदम खणिजांइ, मतां पोइ पछताईं। छो त सच जी ॿेड़ी लुॾंदी आहे पर ॿुॾंदी न आहे। सावला मां तुंहिंजो नस्ल ई ख़तम करे छॾींदुसि। छो त आदिल खान जी सोच, सियासत ऐं सियाणप माण्हूअ खे दौलत ॾेई दफ़ करे छॾींदी आहे। दफ़ अंदर खान जॾहिं सच साम्हूं आयई त
त ज़मीन पेरनि हेठां निकिरी वेंदई। इहे छा थो ॾिसे मूंखे? ॾिसां थो त क़िस्मत जा बि अजीब फ़ैसिला आहे। जीअण था चाहियूं त मारिया था वञूं, जे मिलण था चाहियूं त छिगा था वञूं। इन बारे में तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? हक़ीक़त इन हाल जी जे ज़ाहिर कयां ज़बान त लॻे माठ मिरनि खे हाय हाय कनि हैवान। हूंद ककर रहे कान, जबल सभु जली वञनि। मां न मोलनि में आहियां न ई जेरनि में, तोखे छा ॿुधायां? ठीकु आहे, जीअं तोखे सही लॻे। मां हिकु फ़ैसिलो कयो आहे। फ़ैसिलो? कहिड़ो फ़ैसिलो सरदार? मां सोचे सोचे इहो फ़ैसिलो कयो आहे त सुल्तान ऐं शहज़ादीअ जो निकाह करे छॾिजे। पोइ शहज़ादी असांजो नंग थी वेंदी ऐं असां पंहिंजे नंग जे मथां सिर बि क़ुर्बान करे छॾींदा। मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे न तव्हांखे? सरदार असां खां बि त पुछे हा, असां बि त का सलाह ॾियूं हा। कंहिंजे सलाह जी ज़रूरत न आहे। सरदार फ़ैसिलो हक़ जो कंदो आहे। दिल में माई हुजां, तूं
खुश ले जा ॾींहं ॾिसी मन मां बि खुश ले जा ॾींहं ॾिसां मन मां बि खुश ले जा ॾींहं ॾिसां मन मां बि खुश ले जा। छा करे आयो? छा करणो पवंदो? सब रस्ता साफ़ आहिनि, रुगो हमलो करणो आहे सांवल मथां। शहज़ादी का थिया? रुपए जा 18 आना। शहज़ादी सांवल वटि आहे। सांवल मरे न मरे पर शहज़ादी मरणु ज़रूरी आहे। शहज़ादी मरंदी त असांजो नकु धोपंदो। असां इहो गिला जो कांगो ज़रूरु लाहींदासीं अदा। जेसीं शहज़ादीअ खे दफ़न न कंदासीं तेसीं ताईं सुकून सां न वेहंदासीं। सभु कुझु कंदासीं, रुगो शहज़ादी न पर सांवल खे बि सज़ा ॾींदासीं। वारो दुश्मन वार जे मथां वार कंदो थो अचे ऐं तव्हां कुझु बि कोन पिया कयो। ॾियो दुश्मन खे सियासत वारी सट। हर भेरे सांवल असांजे ॻोठ जा माण्हू मारी थो पियो अचे, पर हाणे सांवल असांजी इज़त में तरदान। सांवल असांजी बाह खणी वियो आहे, बाह। ॿुधायो ॿुधायो त दुनिया वारनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियूं? रहिस असां वसूं नथा घटायूं पर सांवल जा भाग भला आहिनि। काॾे वेंदो सांवल? रहिस हिकु न हिकु ॾींहुं असांजा थींदो। रहिस सांवल वॾो चालाक आहे पर इहा चालाकी कम न ईंदसि। केतिरा मारे केतिरा मारींदो, हिकु ॾींहुं पाण बि ज़रूरु मरंदो। पर पोइ बि सोबत दुश्मन जी आहे न। अख पटियो, सुभाणे इहो दुश्मन ॻोठ ई छॾाईंदो। ख़बर नाहे तव्हां खां अलाए दुश्मन कीअं ॾाढो थिए थो। मुड़ुस थी वियो, असां बि आया आहियूं। छा कंदो सांवल? असांजा ॻोठ बि घणा, असांजा माण्हू बि घणा, पोइ बि दुश्मन सोभारो आहे। चइबो त असांजे माण्हुनि में गद्दारीअ जी बीमारी पइजी वई आहे। तव्हां सही था चओ साईं। असांजे ॻोठ जा माण्हू दुश्मन खे मारण कोन था वञनि, हिक ॿिए खे मारण जे लाइ संभरिया था वठनि। न त असांजा 1000 मुड़ुस ऐं दुश्मन जा माण्हू आंगुरनि ते ॻणण जेतिरा, पोइ बि असांखे सांवल रत थो वारे। ॾिसो पिया पोतार, नवाब ऐं कुर्गो वारा अव्हां जे सॾ ते बि कोन आया। इहे दुश्मन सां कीअं विढ़ंदा? कमदार कुर्बान ऐं नवाब वारनि खे बि ॿुधाए छॾे त इहो मुंहिंजो हुकुम अथव त 8 ॾींहंनि जे अंदरि सांवल सां सभु पलाद पाड़े अचो। सांवल हिकु नंग खयो आहे त तव्हां सांवल जो 7 नंग खणी अचो। 8 ॾींहनि खां पोइ जहिड़ो बंदि छो त सिंध जे सभिनी सरदारनि जो मूं ते ज़ोर आहे त सिंध मां कबीला ई जहिड़ा ख़तमु कया वञनि। 8 ॾींहनि खां पोइ तव्हांजा इहे हथियार या त पाणीअ में उछलिया वेंदा या वरी बाहि में साड़िया वेंदा। तॾहिं त आंदर ख़ान जी सोच ऐं सियासत ऐं सियाणप माण्हूअ खे दौलाब ॾेई दफ़ करे छॾींदी आहे। हथियार हेठि कयो नवाब, असां तव्हां सां जहिड़ो करण कोन आया आहियूं। तव्हांखे हिते मौत खणी आयो आहे।
अॼु तव्हांजा हितां लाश खजंदा लाश। तव्हां असांखे भली मारियो पर पहिरियां असां सां हाली हवाली त थियो। ईअं तॾहिं या किना त न थियो। तराए महिमान खे कुतो बि न चवंदो आहे। तव्हां त इंसान आहियो, कुझु सोचो। तूं असांखे कुतो थो चवीं? मां तुंहिंजी इहा ज़बान वढे छॾींदुसि। अॻिते हिकु लफ़्ज़ बि अहिड़ो न ॻाल्हाइजांइ। तूं कंहिंजी ज़बान वठी दे, सभिनी ॻोठ वारनि या सभिनी माण्हुनि जी जेके तुंहिंजी ऐं मुंहिंजी गिला था कनि। अड़े दर खां ॿाहिरि निकिरी ॾिस त माण्हू छा था चवनि। नवाब छा था चवनि माण्हू? असांजी जेका बि गिला हले पई सिर्फ़ु तव्हांजे करे पई हले। असां कुझु बि नाहे कयो। कुझु सोचो, मुंहिंजे पुट खे कंहिं मारियो आहे ऐं तव्हांजी भेण खे कंहिं अगवा कयो। असां न तव्हां ई मुंहिंजो पुट मारियो आहे, न असां शहज़ादीअ खे अगवा कयो आहे। असां त ॿई हथे ख़ाली आहियूं। बाक़ी असांजो दुश्मन केरु आहे तव्हां इहो सोचो। ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे। असांजा हथ त साफ़ आहिनि। बाक़ी असांजो दुश्मन केरु आहे? ॿाहिरि इहा चोपचो हले पई त शहज़ादी सांवल जे ॻोठ आहे ऐं हा, असांजे भाउ खे बि सांवल क़तल कयो आहे। हाणे वधीक जेका तव्हांजी मर्ज़ी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त सांवल जा बि 7 सिंग खणंदुसि। हल त हलूं घर महल सां। दुश्मन चौ तरफ़ घुमनि था। हा तूं हल त मां अचां थो। चङो ठीकु आहे, मां हलाए थो। देर न कजांइ। न देर न कंदो। चोर जा पुट अजय दत्त। भाउ तोखे छा थी वियो? चयो मां त हलूं महल सां घर। ज़ालिमन कहर करे छॾियो। जानूअ खां वधीक न आहे को बेरहम। मां इन्हनि खे न छॾींदुसि। मां इन्हनि खे न छॾींदुसि। तुंहिंजो प्लान ज़रूर थींदो अदा। हलो हलो सांवल, तुंहिंजे पासे ॾे वरी हथियारनि जा मुंहं खुलिया आहिनि। मां तोखे केतिरो रोकियो आहे। गैर कानूनी हथियारनि ते पाबंदी आहे, पोइ बि तूं नथो मुड़े। हथियार हथनि में खणी थो घुमे। सूबेदार ही हथियार असांखे मौत छॾाए। ही हथियार असांजा दुश्मन बि आहिनि त पहरेदार बि। पोइ ही हथियार असां कीअं रखूं? सांवल, मूंखे वधीक कदम खणण ते मजबूर न कर। सांवल, मां तमाम जल्दी तुंहिंजे ऐं आंदल खाने जे विच में
खैर कराईंदुसि ऐं हिन इलाइक़े में अमुन कराईंदुसि। अमुन में तो असां भी राज़ी आहियूं सूबेदार, पर नवाब वारा नथा मुड़न। वरी ओचितो हमलो करे असांजो माण्हू मारे विया आहिनि। तूं ॿुधाए त असां हाणे छा कयूं? तव्हां कुझु बि न कंदव, मां भी तमाम जल्दी नवाब वारनि खे गिरफ्तार कंदुसि। तव्हां लाश खणाई पंहिंजे ॻोठ वञो। ठीक आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी सूबेदार। साहब, सचो पादर में वॾी ताक़त आहे। चङनि भलनि सच ॻाल्हायो आहे। जंहिंखे सचो लॻंदो आहे न उहो सिधो थी वेंदो। साहब, विझो मोचड़े में गन। हे अवाम ईअं सुधरण वारो न अथव। सरदार, भी असांजो मरे ऐं धमकी भी असांखे उधरे। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छा कजे। नवाब वारनि मां हथ ठारियऊं त पोइ हिन सूबेदार सां बि मुंहुं ॾींदासीं। मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। तुंहिंजे करे मुंहिंजो भाउ क़तल थी वियो आहे। परे कर बंदूक शहज़ादीअ खां। त शहज़ादीअ खां अॻ में तूं चओ मेजालो मगज़ खां ॿाहिरि हूंदो। ते नथो परे कर बंदूक। मां बंदूक परे न कंदुसि। मां हिन खे ज़रूर मारींदुसि। इहो छा था कयो? दुश्मन खे मारण जे बदिरां हिक ॿिए खे था मारियो। हिन मज़लूम जो हिकिड़ो वॾो जो हिन खे थो मारे। हीअ मज़लूम न आहे, हीअ एतिरा ई असांजा राज़ थी ॾसे। पंहिंजे भाइरनि खां असांजा माण्हू थी माराए। सरदार, सरदार ही ग़लति पियो चवे। मां हिन जे भाउ खे कोन मारायो आहे। सरदार, जेकॾहिं तव्हां सभु मूं तंग थियो न त मूंखे गोली हणी मारे छॾिजो, पर इहो ग़लति इल्ज़ाम मुंहिंजे मथां न आणिजो। तोखे कुझु न थींदो शहज़ादी, जेसिताईं सुल्तान जीअरो आहे। मां ज़रूर मारींदुसि नवाब ऐं उन्हनि जे भाइरनि खे। सरदार, इहो जेको थिए पियो सुठो न पियो थिए। सरदार, अॻे असां हिक ॿिए तां जान फिदा कंदा हुआसीं ऐं हाणे हिक ॿिए जा वेरी थी पिया आहियूं। छा थियो आहे असांखे? सोचूं था हिन ॻाल्हि ते त आख़िर आबू ऐं सुल्तान हद खां ॿाहिरि छो था वञनि।